ताज़न दौड़ मां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं हादसे बाबति जिथे ॿिनि कोचनि में हादसे सबबि माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। हादसे जी दौड़ भरिसां हादसे में केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था। राशिद लाशारी टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। राशिद, हादसे बाबति कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, दौड़ भरिसां मेहरान हाईवे छुटे स्टॉप वटि जेको आहे सो धुंध सबबि ॿिनि मुसाफ़िर कोचनि में जेको आहे आम्हूं साम्हूं टकर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में जेको आहे सो 5 मुसाफ़िर जेके आहिनि सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला मिलण ते दौड़ पुलिस ऐं जेके रेस्क्यू टीमूं आहिनि हादसे वारे हंधि पहुची जेको आहे ज़ख़्मियुनि खे दौड़ अस्पताल आंदो आहे, जिते तिबी इमदाद उन्हनि खे जेको आहे ॾिनी वई। ज़ख़्मियुनि में आहे इंतज़ार हुसैन, कलंदर बख़्श, मोहम्मद अली, कुर्बान अली ऐं मिठो ख़ान जेको आहे उन्हनि खे ॻणती जोगी हालत में जेको आहे नवाब शाह अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त जेका हिकु बस आहे उहा सांगड़ खां सखर वञी रही हुई ऐं जेका ॿी बस हुई उहा कोयटा खां जेको आहे सो कराची वञी रही हुई। जेको आहे सो ही धुंध सबबि दौड़ भरिसां छुटा स्टाफ वटि जेको हादसो पेश आयो आहे। दौड़ पुलिस जो चवणु आहे त धुंध सबबि बसनि जी जेका रफ़्तार हुई घटि हुई, जंहिं सबबि जेको आहे जानी नुक़सान खां बचाव थियो आहे। जी ठीकु आहे। राशिद लाशारी, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।